आलमी बैंक पाकिस्तान के बिन मनसूबनि लाइ 14 करोड़ 97 लख डॉलर की मंजूरी ॾेई छॾी। आलमी बैंक के बोर्ड ऑफ एग्जीक्यूटिव डायरेक्टर्स पाकिस्तान के बिन मनसूबनि डिजिटल इकोनॉमी ऐं ॿोॾि खां बचाव लाइ रक़म ॾियण जी मंजूरी ॾिनी। डिजिटल इकोनॉमी प्रोजेक्ट लाइ 7 करोड़ 80 लख डॉलर्स ऐं सिंध के बेराजनि जी बहितरी वारे मंसूबे लाइ 7 करोड़ 17 लख डॉलर्स मुख़्तस कया विया। इन मंसूबे से दरियाई निज़ाम की लचक में इजाफ़ो थींदो ऐं शदीद ॿोॾि ऐं ॾुकार जे वक़्तनि जे नाकारी असरनि में घटिताई ईंदी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान से मुलाकात बेतरफ़ा लाॻापा मज़बूत बनाइण जो अज़्म। पाक सऊदी वापारी लाॻापनि ऐं सीड़पकारी के मामलन ते बि ॻाल्हि ॿोल। सऊदी वली अहद तरफ़ां वज़ीर-ए-आज़म ऐं संदसि वफ़द के मान में इफ़्तार डिनर जो इंतज़ाम। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़, वफ़ाकी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ऐं अता तारड़ भी शरीक रहा। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सऊदी अरब के दौरे दौरान पंहिंजे वफ़द सां गॾु उम्र की सआदत भी हासिल करे वरिती। सदर आसिफ अली ज़रदारी सेनेट जो इजलास सुभाणे तलब करे वरितो। इजलास में नवन चूंडियल मेंबरनि के हलफ खणण खां पोइ चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन की चूंड थींदी। सेनेट में 24 सीटुनि सां गॾु पीपल्स पार्टी सभिनी खां वॾी पार्टी बणिजी वई आहे। मुस्लिम लीग, नून ऐं तहरीक इंसाफ़ 19 सीटुनि सां ॿिए नंबर ते मौजूद। पीपी तरफ़ां सेनेट चेयरमैन के उहिदे लाइ यूसुफ रज़ा गिलानी नामज़द थियल। सऊदी अरब में शवाल जो चंड ॾिसण लाइ इजलास अॼु थींदो। फल्कियाती माहिरनि जो चवणु आहे त अॼु चंड नज़र अचण जो इम्कान नाहे। सऊदी अरब में ईद उल फितर अरबा ॾींहुं थियण जो इम्कान आहे। चंड नज़र अचण या न अचण जो हतमी फ़ैसिलो सऊदी सुप्रीम कोर्ट कंदी। पाकिस्तान में मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास सुभाणे थींदो। ॾखण ओभर अफ्रीकी मुल्क मोज़म्बिक के उत्तर सामुंडी इलाइक़े में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि 90 ॼणा फौत थी विया। अख़्तियारनि मूजिबि ॿेड़ीअ में सवार अटकल 130 माण्हुनि मां 5 ॼणनि खे बचायो वियो। ॿुॾी वियल ॿियनि खे कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। बख्शा प्रवासी पोरियत कंदकोट में हथियारबंद नथा मुबैना तुर अगवा। पोरियत सरवर थहीम कंदकोट के सब्जी मंडी में भाॼियूं ऐं फ्रूट खणण वियो त अगवा थी वियो। मुगवी के घर भातियुनि में ॻणतीअ जी लहर छाइंजी वई। ऐं सिज के अॼु मुकमल ग्रहण लगंदो। इहो ईंदड़ 20 सालनि ताईं ॿीहर नज़र न ईंदो। सिज ग्रहण जो वक़्तु 4 मिनट 27 सेकंड हुजण जो इम्कान। सिज ग्रहण सभ खां पहिरियां मैक्सिको में मक़ामी वक़्त मुताबिक़ ॾींहं जो 11 वॻे थींदो। अमेरिका ऐं कैनेडा में भी किथे मुकमल त किथे जुज़वी सिज ग्रहण नज़र ईंदो। पाकिस्तान में रात हुजण सबबि मुकमल मुशाहिदो न थी सघंदो। मौसमियात खाते मूजिबि सिज ग्रहण की शुरुआत पाकिस्तानी वक़्त मुताबिक़ रात 8:42 ते थींदी। 11:17 ते उरूज ते हूंदो। सिज ग्रहण की पुॼाणी रात 1:52 ते थींदी।